ॿी ख़बर सुल्तानकोट मां वाक़े ॾींदासीं, जिते नौजवान जो झंग मां लाश हथ अचण वारे मामले बाबति अपडेट कंदासीं। पुलिस होटल जे मालिक खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुल्तानकोट जे झंग मां नौजवान जो लाश हथ आयो हो। इन मामले बाबति अपडेट कयूं पिया। पुलिस शक जे बुनियाद ते होटल जे मुलाज़िम खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अब्दुल फताह सैलरो जे क़त्ल केस में पुलिस जे दाऊ जापुर में कार्रवाई कई वई। होटल मुलाज़िम साजिद सैलरो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर स्टार चांडियो। जी स्टार, अपडेट कजो। जी सभा सुल्तानकोट भरिसां जानवा थाने जे अॻ में 4 ॾींहं अॻु खीतर कैनाल जे जंग मां 1 महीनो अॻु लापता थियल नौजवान अब्दुल फताह सिलर जो लाश मिलण मामले बाद जेको आहे जानवा जी पुलिस अॼु जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ दाऊ जहांपुर में पुलिस कार्रवाई कई आहे। जेको आहे खानवा वारो इलाइक़ो आहे जिते सिलरनि जा ॻोठ आहिनि, हुते पुलिस पहुती त जवाबदारनि खे अॻुवाट इतला मिलियो। अॻुवाट इतला मिलण बाद जवाबदार पंहिंजा घर ख़ाली करे विया। उते बीठल मियूं हुयूं 8 जेके पुलिस काहे आई आहे। बाद में ख़बर पई आहे त उहे जेके सीलरनि बजाए उहो उढा बिरादरी जा हुया ऐं पुलिस जो चवणो हो त उहे असां वापसि मियूं ॾिनियूं आहिनि, उढा बिरादरी जा हुया। ऐं उन बाद दाऊ जहांपुर में पुलिस वापसी दौरान होटल जो जेको भेरो आहे साजिद अली सीलरो, उनखे शक जे बुनियाद ते गिरफ़्तार करे लाकअप कयो आहे। ऐं SHO जानवा सिद्दीक़ शर सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणो हो त औरत जे जेको पंहिंजे औरत जे निक्षाप ते इहो साजिद सीलरो खे बि शक जे बुनियाद ते खणी आया आहियूं। वधीक इन खां पुछा गुछा कंदासीं त इन में उनजो बि मुल्स आहे या न आहे। वधीक उनजे पुछा गुछा बाद ख़बर पवंदी त साजिद सीलरो जेको आहे होटल जो मुलाज़िम आहे, इन क़त्ल में मुल्स आहे या न। जी सभा स्टार चांडियो, अपडेट करण लाइ अवां जी वरी महिरबानी। कंडियारो मां